पप्पू कम जी ॻाल्हि करे वियो आहे। इहो सिजावल ख़ान ऐं नवाब ख़ान पहिरीं कंदा पाण में ठाह ऐं उन खां पोइ हथ विझंदा असां में। वॾा जांच करणी पवंदी त पप्पू जी ॻाल्हि में केतिरी सचाई आहे या हू अजाई फूक ॾेई वियो। सूमर नवाब ख़ान ऐं सिजावल ख़ान जो ठाह हिकड़ जहिड़ो त न आहे, पोइ इहो पप्पू अजाई फूक छो ॾींदो? वॾा नवाब ख़ान ॻाल्हियुनि लाइ वियो हुयो पर हू न निबिरिया। अगरि मूं ते तव्हांखे एतबार न आहे न त तव्हां जांच कराए सघो था। पप्पू जेकॾहिं तूं एॾी ॼाण रखी थो त पोइ तोखे इहा बि ख़बर हूंदी त ही पाण में निबिरिया छो न। उते कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं ऐं पाण में छो न निबिरिया। बाक़ी इहा ख़बर आहे त नवाब ख़ान जी ससु सिजावल वटि पनाह वरिती आहे। पप्पू उन माईअ जे मथां कंहिं ज़ुल्म कयो जो उन वञी उते पनाह वरिती? नवाब ख़ान लीमे जी धीउ मथां हद खां वधीक ज़ुल्म पियो करे। अच्छा, उन छोरीअ जे मथां जेका मूसा सां भॼी निकिती? हा वॾा, हाणे माई चाहे थी त नवाब ख़ान हुनखे तलाक ॾिए। माईअ कोर्ट में केस कयो आहे। नवाब ख़ान जे हमराहन हुनजो अॻुवतो। माई वञी भॼी वञी सिजावल ख़ान वटि पनाह वरिती। इन करे त नवाब ख़ान सिजावल सां ठाह करण जी कोशिश थो करे। वॾा छा नवाब ख़ान पंहिंजा मक़सद हासिल करे वेंदो? नवाब ख़ान जे अॻियां इहो सिजावल ख़ान वॾो रांदीगर आहे। सिजावल ॿार न आहे जो इहो नवाब ख़ान हुनखे बेवकूफ़ बणाए वेंदो। नवाब ख़ान सिजावल ख़ान खे बेवकूफ़ बणाए उतो माई पाण सां गॾु वठी वेंदो। इहो सिजावल जेसी ताईं पंहिंजा सभु मक़सद हासिल न कंदो तेसी ताईं त सवाल ई पैदा नथो थिए जो माई नवाब ख़ान जे हवाले करे। सूबेदार साहब, मूंखे तंग करण जो सुठो तरीक़ो ॻोल्हियो अथई। शेर अली, मां तोखे तंग करण न आयो आहियां, पर तव्हां सां अकेलाई में कुझु ज़रूरी ॻाल्हियूं करण आयो आहियां। अकेलाइप में ॻाल्हियूं करण थो चाहीं? ठीकु। हा सूबेदार, मूं वारा माण्हू त विया, हाणे ॿई अकेला आहियूं। ॻाल्हि कर, कीअं पंधु पियो आहीं? शेर अली, मूंखे मीर जो ॾस घुर्जे। जेकॾहिं तूं जांच कंदे न त मीर चोखां परे न वेंदो ऐं तूं हुनखे ॻोल्हे लहंदे। सूबेदार, लियो आहे तूं मूंखां पुलिस जी मुखबिरी कराइण थो चाहीं? ही शेर अली मरी त सघे पर पुलिस जो मुखबर कॾहिं बि न थींदो। मुखबिरी कराइण नथो चाहियां, मां तव्हां सां सौदो करण थो चाहियां। सौदो? कहिड़ो सौदो? तोखे हुनजो नालो घुर्जे जंहिं तोखे जेल करायो, ऐं मूंखे मीर जो ॾस घुर्जे। जेकॾहिं उहो तोखे सौदो क़बूल आहे त मीर जो ॾस खणी अच ऐं उन माण्हूअ जी ख़बर वठी वञ। कमीनो कंहिं जाइ जो ही चाहे थो न मां हिन जो पालतू कुत्तो बणिजी हिन जे पोयों नूस नूस कंदो वठां। शायदि हिनखे ख़बर न आहे मुंहिंजो नालो शेर अली आहे। 100
गिदड़ मिली करे भी शेर अली जो कुछ भी बिगाड़े नथा सघन। इन्हीअ करे त चवंदो आहियां सजण कोई कोई दुश्मन हर कोई। मीर खे ॻोल्हे लहण लाज़मी आहे। मूसा जो ऐं दरिया खान जो इहो ई चवणु आहे त मीर खे ॻोल्हे लहो। सारंग मीर जो नंबर मूं वटि आहे, उहो नंबर बंदि थो रहे। कीअं ख़बर पए त मीर किथे आहे? बख्शल तोखे त कुझु अंदाज़ो हूंदो त मीर हिन महल कंहिं वटि थी सघे थो। सोढल को बि अंदाज़ो नाहे। मीर जा के अहिड़ा दोस्त आहिनि उन्हनि खे मां बि कोन थो सुञाणा। त पोइ असांखे कीअं ख़बर पवे त हिन वक़्तु मीर किथे आहे? सोढल मूंखे त ख़ौफ़ आहे काथे पुलिस जे वर न चढ़ी वियो हुजे। गिरफ़्तार नाहे थियो, बाक़ी ज़ख़्मी ज़रूर आहे। त पोइ मीर जी ॻोल्हा असां कंहिं प्राइवेट अस्पताल में कयूं। थी सघे थो त हू कंहिं अस्पताल में दाख़िल हुजे। सोढल पुलिस हर हंधि छापा पई हणे। मीर एतिरो बेवकूफ़ कोन्हे जो वञी शहर में इलाज कराए। मीर जा जेके दोस्त सुजनि था न, पहिरियां उन्हनि वटि जांच कयूं, सम्झव न? ईअं बि सही आहे। हिन वक़्तु सिजु लहण वारो आहे। हिन जी जांच सुबुह जो सवेर कंदासीं, सम्झव? सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।